साइंस क्लास 7 बाब 11 सबक बियो वोल्टेज। आऊं आहियां साइंस जो उस्ताद नजूला चन्ना। तव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे वोल्टेज। वोल्टेज इलेक्ट्रॉननि खे सर्किट ते धिको ॾेई हलाईंदड़ तवानाई खे वोल्टेज चइजे थो। वोल्टेज बैटरी, खुश्क सेल या ॿिए कंहिं ज़रिए मां हासिल कई वेंदी आहे। मिसाल जे तौर ते हिन सर्किट हिन रस्ते ते ॾिसो त इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे हेॾे होॾे चुरपुर कनि था पिया, पर उहे हिकिड़े ख़ासि तरफ़ में अॻिते नथा वधनि। तंहिंजे करे असां छा कंदासीं त इन्हनि इलेक्ट्रॉननि ते तवानाई लॻाईंदासीं, इन्हनि खे धिको ॾींदासीं त पोइ इहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि हिकिड़े तरफ़ में सफ़र शुरू कंदा। हाणे इन धिके खे वोल्टेज चइबो आहे। हीअ बैटरी आहे 1.5 वोल्टेज जी। या जेॾी महिल जो हिन सर्किट में असां लॻाईंदासीं त ॾिसो जीअं असां लॻायोसीं त हाणे इलेक्ट्रॉननि खे धिको लॻो, उहे हलणु लॻा आहिनि ऐं बल्ब ॿरे थो। करंट तॾहिं पैदा थियो जॾहिं इलेक्ट्रॉननि खे धिको आयो। जॾहिं इलेक्ट्रॉननि ते वोल्टेज अप्लाई थी, हिन बैटरीअ सां खुश्क सेल सां असां 1.5 वोल्टेज हिन तार ते लॻायोसीं त उन इलेक्ट्रॉननि खे धिको ॾेई हलाइणु शुरू कयो ऐं उहे हलंदे बल्ब खे ॿारे वरी साॻियो ई बैटरीअ जे ॿिए पासे ॾे अची विया। धिको ॾींदड़ जेका तवानाई आहे उनखे वोल्टेज चइजे थो। वोल्टेज एक्ट्स लाइक प्रेशर। वोल्टेज दॿाउ प्रेशर वांगुरु कमु कंदी आहे। मिसाल तौरु जंहिं टैंक में घणो पाणी भरियल आहे, हीअ वारी टैंक ॾिसो, इन में प्रेशर वधीक हूंदो छो त पाणी वधीक आहे, तंहिंजे करे हिन में प्रेशर बि वधीक हूंदो हिन पाइप ते। हाणे प्रेशर वधीक हूंदो त उन मां पाणीअ जो करंट बि वधीक निकिरंदो, यानी उन जो पाणी जो वहिकिरो बि वधीक निकिरंदो। टैंकी भरियल आहे, प्रेशर वधीक आहे, जीअं ई टैंकी खे खोलींदव त तमामु घणो वहिकिरो पाणी जो निकिरंदो। ईअं ई वोल्टेज हूंदी आहे। जंहिं बैटरीअ में 15 वोल्टेज हूंदी उन में प्रेशर वधीक हूंदो ऐं उन मां करंट बि घणो निकिरंदो। पर जंहिं टैंक में पाणी घटि आहे उन में वोल्टेज या प्रेशर बि घटि आहे ऐं नतीजे तौरु करंट बि घटि पैदा थींदो। हिकिड़ी टैंकी भरियल हुजे, उन जी तव्हां नल खोले ॾिसो त पाणी तेज़ निकिरंदो। ॿी टैंकी घटि भरियल हुजे त उन जी नल खोलींदव त पाणी उन मां घटि प्रेशर सां निकिरंदो, पाणी जो वहिकिरो उन मां घटि ईंदो आहे। ईअं ई वॾी वोल्टेज वारी बैटरी घणो करंट ॾींदी ऐं नंढी वोल्टेज वारी बैटरी घटि करंट ॾींदी। वोल्टेज करंट खां सवाइ बि मौजूदु थी सघे थी। मिसाल तौरु पाणीअ जो वहिकिरो बंदि कजे, हिते असां पाणी जो वहिकिरो बंदि कयोसीं त छा हाणे पाइप ते प्रेशर मौजूदु कोन्हे? पाइप ते पाणीअ जो प्रेशर मौजूदु हूंदो। ईअं ई खुलियल सर्किट में लॻल बैटरीअ जी वोल्टेज मालूम करे ॾिसो। हाणे हे सर्किट खुलियल आहे, करंट पैदा नथो थिए, सिर्फ़ु बैटरी आहे ख़ाली। उन ते जीअं ई असां वोल्ट मीटर लॻायोसीं त ॾिसो उन जी असांखे 1.5 वोल्टेज इन जी वोल्टेज ॿुधाए थो खुश्क सेल जी। यानी जेकॾहिं करंट पैदा न करे तॾहिं बि हिन में अंदरि वोल्टेज मौजूदु हूंदी। पोटेंशियल डिफरेंस बिटवीन 2 पॉइंट्स इज़ वोल्टेज। ॿिनि जॻहियुनि जे विच में लिकियल तवानाई जे फ़र्क़ खे पोटेंशियल तवानाईअ जो फ़र्क़ु या वोल्टेज चइबो आहे। मिसाल जे तौर ते हे 2 जॻहियूं आहिनि, हिकिड़ी टैंक आहे बी, ॿी टैंक आहे ए। हाणे टैंक ए में पाणी वधीक आहे, टैंक बी में पाणी घटि आहे। हाणे हिननि ॿिन्ही में लिकियल तवानाई जेका आहे पाणी जे कमु करण वारी तवानाई, उन में फ़र्क़ु आहे। टैंक ए में लिकियल तवानाई वधीक आहे, टैंक बी में लिकियल तवानाई घटि आहे। जीअं ई तव्हां हिन जो नल खोलींदव त हेॾां वारो पाणी छा कंदो, हरकत कंदो, हिन पासे ॾे हलंदो ईंदो। हाणे इहो जेको पोटेंशियल डिफरेंस आहे, लिकियल तवानाई में जेको फ़र्क़ु आहे टैंक ए ऐं टैंक बी में, इन खे वोल्टेज चइबो आहे। बैटरीअ में पिणु ईअं थींदो आहे, हिकिड़े पासे ॾांहुं काटूअ जूं चार्जिस हूंदियूं आहिनि, ॿिए पासे ॾांहुं वाधूअ जूं चार्जिस हूंदियूं आहिनि। पोइ छा थींदो आहे, काटूअ जूं चार्जिस जॾहिं उहे घटि हूंदियूं आहिनि ओॾे मूव करणु शुरू कंदियूं आहिनि, इन खे वोल्टेज चवंदा आहियूं। बैटरीअ जे ॿिनि पासनि ते इलेक्ट्रॉननि जे मक़दार में फ़र्क़ु आहे। ॾिसो ही बैटरी आहे
उन जे हिकिड़े पासे ना इलेक्ट्रॉन घणा आहिनि, ॿिए पासे ना घटि आहिनि। हाणे इहो इलेक्ट्रॉन जो फ़र्क़ु आहे। इन करे इलेक्ट्रॉन हिक पासे खां ॿिए पासे सफ़र कंदा, हिन पासे खां इलेक्ट्रॉन निकिरंदा, सफ़र कंदा, हिन पासे ॾे हलंदा ईंदा। जीअं जीअं फ़र्क़ु घटि थींदो वेंदो तीअं तीअं करंट बि घटि थींदो वेंदो। फ़र्क़ु घटि जो मतिलबु आहे वोल्टेज घटि, फ़र्क़ु वधीक जो मतिलबु आहे वोल्टेज वधीक। हीअ ॾिसो, हेॾा इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे अक्सरियत में आहिनि, घणा आहिनि, हेॾो इलेक्ट्रॉननि जी खोट आहे। हाणे इहो पोटेंशियल डिफरेंस आहे हिननि ॿिन्ही जॻहियुनि जे विच में। इलेक्ट्रॉन छा कंदा, हिन घणी जॻह खां हितां निकिरंदा करंट जी सूरत में, बल्ब खे ॿारींदा, उन पासे ॾे वेंदा जिते इलेक्ट्रॉन घटि आहिनि। इन खे चइबो आहे पोटेंशियल डिफरेंस। ॿिनि जॻहियुनि में पोटेंशियल डिफरेंस आहे, लिकियल तवानाईअ जो जेको फ़र्क़ु आहे इन खे वोल्टेज चइबो आहे। पोटेंशियल फ़र्क़ु या वोल्टेज खे वोल्ट्स में मापियो वेंदो आहे। वोल्ट्स खे असीं वी में ज़ाहिर कंदा आहियूं। तव्हां चार्जर वठंदव या तव्हां एडाप्टर वठंदव जेकी पखनि खे हलाइण जे लाइ कमु ईंदा आहिनि, त उन्हनि जे पोयां तव्हांखे अंग लिखियल मिलंदा। मिसाल जे तौर ते ॾिसो, इनपुट आहे 120 वी, वॾी वी 120 वोल्टेज जो इनपुट ही एडाप्टर जेको आहे खणंदो, ऐं आउटपुट तव्हांखे ॾींदो 12 वी DC, 12 वोल्टेज जो डायरेक्ट करंट जेको आहे उहो तव्हांखे आउटपुट में ॾींदो। को पखो आहे जेको बैटरी ते हलंदो आहे, पर तव्हां उनखे बिजली ते हलाइण था चाहियो त हे 120 वोल्टेज खणंदो, उनखे कन्वर्ट कंदो 12 वोल्टेज में, तव्हांजे पखे खे ॼण त बैटरीअ वारी वोल्टेज ॾींदो, घटि माना उनखे प्रेशर ॾींदो। हिन वॾे प्रेशर ते उहो पखो हली कोन सघंदो, वॾी वोल्टेज ते न हली सघंदो आहे। सो हिन में बि ॾिसो, इनपुट आहे 100 खां 240 वोल्टेज जो, ऐं तव्हांखे आउटपुट ॾींदो हे डायरेक्ट करंट में 12 वोल्टेज जो। सो जेके बि शयूं असांखे मिलंदियूं आहिनि उन्हनि ते वोल्टेज जेको आहे उहो लिखियलु हूंदो आहे वॾी वी सां। हिकु ओम रुकावट मां 1 सेकंड जे वक़्त में 1 कोलम गुज़ारण लाइ घुर्बल तवानाई 1 वोल्ट बराबरि आहे। मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकु कोलम्ब इलेक्ट्रॉन आहिनि, ही 1 कोलम्ब इलेक्ट्रॉन आहिनि। हाणे छा करिणो आहे, ही रुकावट आहे, 1 ओम जी रुकावट आहे, हिकिड़ो ब्रेकर आहे, हिकिड़ो झाको आहे, इन खे असां चवंदा 1 ओम जी रुकावट। आम ॿोली में असां चवंदा आहियूं 1 झाको रोड जो 2 झाका, पर बिजलीअ जी ॿोलीअ में असां चवंदासीं 1 ओम रुकावट, 2 ओम रुकावट, माना वधीक रुकावटूं। सो 1 ओम जी हीअ रुकावट आहे, 1 कोलम्ब असां वटि इलेक्ट्रॉन पिया आहिनि। हाणे हिकिड़े सेकंड में असां हिन ते जेको ज़ोर लॻाईंदासीं त 1 सेकंड में इहो 1 कोलम्ब इलेक्ट्रॉन हितां टपी वञे, त इन खे चइबो 1 वोल्ट। 1 सेकंड में इहे इलेक्ट्रॉन हिन 1 ओम रुकावट मां टपाए वियासीं, त इन खे चइबो 1 वोल्ट। पर जेकॾहिं तव्हांखे रुकावटूं वधीक आहिनि त लाज़मी तौर ते तव्हांखे ताक़त बि वधीक लॻाइणी पवंदी, यानी उहा बि 2 वोल्ट थी वञे, 3 वोल्ट थी वञे। इहा वोल्ट जी साइंसी वसफ़ आहे। बत्तियूं ऐं तारूं मुनासिब वोल्टेज ते इस्तेमालु थींदा आहिनि। जेकॾहिं वोल्टेज ऐं करंट वधी वियो त बत्ती सड़ी वेंदी। मिसाल जे तौर ते ॾिसो, तव्हांखे नंढियूं लैम्प्स बत्तियूं मिलंदियूं, उहे जेकॾहिं तव्हां डायरेक्ट वॾी वोल्टेज वारी बैटरीअ में ॻंढींदव उनखे, त उन्हनि खे करंट वधीक मिलंदो, वोल्टेज वधीक मिलंदी, त उहे सड़ी वेंदियूं। इन जे करे छा थींदो आहे त हिकिड़ो जेको आहे सो पाण हथरादू असां हिकिड़ो ब्रेकर रेसिस्टर जेको आहे रुकावट, उहा आस्कार हिन में ॻंढींदा आहियूं, त जीअं नंढे जेको वोल्टेज आहे करंट आहे उहो घटि वञे, त जीअं इहो सड़ी न वञनि। जेकॾहिं वरी वोल्टेज घटि हूंदो या करंट घटि हूंदो त बल्ब जेको आहे उहो डिम ॿरंदो। जेकॾहिं वोल्टेज या करंट वधीक आहे त बल्ब सड़ी बि सघे थो। मुनासिब वोल्टेज ते तारूं ऐं बत्तियूं ॿरंदियूं आहिनि। वोल्टेज जो हिकु वोल्ट आहे जंहिंखे वॾी वी सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, ऐं वोल्टेज मापींदड़ जेको औज़ार आहे उनखे वोल्ट मीटर सॾिबो आहे। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।